हूअं त समूरी सुहारी सिंध ख़राब तर्ज़ हुकुमरानी खे ॾहाकनि खां भोॻे रही आहे, पर उतर सिंध जे ॻढ़ीअ सन ऐं भरपासे वारा इलाइक़ा कुझु सर्स भोॻे रहिया आहिनि। उन जो ज़िंदह मिसाल सिंध बलोचिस्तान जे हिकु अहम लंघ ते वाक़िए कारोबारी शहर दौड़ शरीफ़ पिणु आहे। चूंडियल नुमाइंदनि जे बेध्यानी ऐं हुकूमती मशीनरी पारां नज़रअंदाज़ करण सबबि हीउ शहर ज़िंदगी गुज़ारण जे मिड़नी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। 21वीं सदी ऐं जदीद तरक़ी याफ़्ता दौर में ॼण त ही यूरोप जे 17वीं सदीअ जे कंहिं ॻोठ जो ॾेख ॾेई रहियो आहे। पीपल्स पार्टी MPA डॉक्टर सोराब सरकी जे आबाई शहर ॻढ़िया सन सां लॻंदड़ हिन शहर सां हमेशह ॿाअख्याई वारो रवैयो अख़्तियार कयो वियो आहे। ॿियो त ठहियो हिन शहर में गुज़रंदड़ मेन रोड जेको सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग वारनि मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि बाहू खोसो, RD 44, पांवर सनड़ी, आशिकाबाद, सुई ऐं डेरा बुगटी ॻोठ सरदार उमर दराज भंगर, गज़नफर अली जखराणी, मनसब खान जखराणी, हाजी मोहम्मद यूसुफ खोसो, दोस्त मोहम्मद भंगर, हाजी फैज़ मोहम्मद खोसो समेत सवें ॻोठनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे ठुल्ह, जेकोबाद ऐं ॿियनि शहरनि सां मिलाईंदड़ रोड गुज़िरियल 3 ॾहाकनि खां तामीर न थी सघियो आहे। जेकॾहिं बरसाति पइजी वञे त शहरनि सां गॾु लंघंदड़ मुसाफ़िरनि लाइ पिणु आज़ार बणिजियो वञे। उन सिलसिले में दौड़ शरीफ़ जे शहरनि जेकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। जेका दौड़ शहर आहे तलाउ लॻो पियो आहे, ॻढ़ी असन जे लॻ में आहे, ख़ासि 1/2 किलोमीटर हूंदो जेका हिन सां दादी थियल आहे। डॉक्टर साहब वॾा वॾा बंगला हणाए थो MP साहब, जेका ॻढ़ी असन में हिन 1/2 किलोमीटर खे ठाराईंदो कोई फ़र्क़ु उनखे न पवंदो, पर हे छा आहे असां सां नज़रअंदाज़ आहे। ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे। सोराब खान सरकी अलाह तोखे वधाईंदो, नबी थोरो वधाईंदो, पंहिंजो ॻोठु आबाद कई, असां त हिते लुणूं ई था, तुंहिंजो पाड़े में असां वोट बि तोखे ॾियूं था, असां लुड़िया वरिता, तूं अची ॾिस न, जीप अॼु तूं टपाए वञ मां मुल्क छॾियां। हिते जेकी गाॾी अचे थी फाथी पई आहे, जेकी गाॾी अचे थी फाथी पई आहे, तंहिंखां वञे थी बि गप में पई आहे, असां कंहिंखे तव्हां ॾियूं? इहो तूं आहे पाड़े थी, तोखे तव्हां ॾियूं था न, ॿियो कंहिंखे तव्हां ॾियूं? वॾो तूं आहे त तूं अची ॾिस न, ॾिसी पोइ पंहिंजो रोड अची ॾिस, ठाराए न असांखां रोड जाते इहे असांजा इहे पुरता निकितल अची ॾिस, छड़ो उनड़ विच में, ॿियो त परे त न हूं। इहे असांजो जेको जेकाबाद ठुल खे मिलाईंदड़ आहे, हे रोड सां कहिड़ो असरु आहे? MP साहब को गुज़ारिश आहे, काफ़ी चकर जेको आहिनि हे बरसाति जे दौरान मीडिया वारा भरनि था, हलाइनि था। इन शहर सां भला छो एॾो ज़ुल्म थी वञे थो? हिन शहर जो बि सार संभालो, दुकानदार परेशान, आवाम परेशान, थोरी बरसाति खां पोइ वॾो पाणी बीजी वञे थो, वॾे तकलीफ़ुनि में वॾे आज़ाबनि में असांखे जेको ॾिसणो पए थो। बराए महिरबानी डॉक्टर सोराब सरकी असां इहे गुज़ारिश कयूं था त हिन रोड जो कुझु कमु कयो, जे दुकानदार बि सुख जो साह खणनि, आवाम बि सुख जो साह खणनि। साईं तव्हां रोड ॾिसो था, माना हिन रोड खे बरसाति थियो आहे, वॾो गप बीठो आहे, ग़रीब आवाम रोज़गार जे लाइ परेशान आहे, अचण वञण जे लाइ परेशान आहे। हीअ रोड जेको आहे बलोचिस्तान ऐं सिंध खे ॻंढाइण जो मेन रोड आहे। हे तव्हां ॾिसो था MP साहब सिर्फ़ु पंहिंजे ॻढ़ी खे सिंगारे थो, बाक़ी हिते को नज़र ई नथसि, माना हे हिन जो शहर आहे ई न। हे ईअं सम्झ MP शहर MP साहब जो ई सॾाए थो हे शहर। थोरो ख़्यालु करे असां इहो अपील कंदासीं, महिरबानी करे हिन खे रोड खे बहाल कयो, इहे जीअं ग़रीब आवाम अचण वञण में को तकलीफ़ उन्हनि खे महसूसु न थिए। तकलीफ़ थियो आहे जो वताऊं पाचा कुंजियूं थी, त तव्हांखे अॻु में बि ॿुधायोसीं, पर हाणे बि असांजो हे जे अगरि रोड ठहे त कहिड़े नमूने सां ठहे। जेके ठेकेदार आहिनि उहे असुलु MPA सां मिलियल आहिनि, उहे पाण में गॾु करे खाई पी पंहिंजो रोड जो बि ठीको कानूनी कार्रवाई में पूरो थी वियो आहे। बाक़ी रोड ठहंदो कहिड़ी जाइ ते? ठहंदो त न बा, इहे 15 सालनि खां इहो हले थो पियो। यको चवनि था बसि अॼु ठारायूं था, के पथर अची लहनि था, वरी गुम था थी वञनि, उहे पथर ई अलाए काॾे आहे। रोज़ जो ठहे थो पियो, मिटी बिटी विझी वरी उखड़ी वञे थो पियो, रोड त न ठहियो आहे 15 सालनि। भाषा लाइ ॾिसो था उन्हनि जा फुटपाथ बि ठहियल आहिनि, असांजा त हिते फुटपाथ छा, असांजो रोड ई न ठहियो आहे बा। साईं हे रोड आहे जेको सिंध ऐं बलोचिस्तान जो ॻंढण रोड आहे, हिन में न कमु कयो वियो आहे। छाजे लाइ? न को पथर रखिया विया आहिनि, न कुझु, सिर्फ़ु गप ई गप लॻो पिया। ग़रीब आवाम सुख जो साह नथो खणे। बाहू खोसे में बि हे रोड आहे जेको मेन रोड आहे, हिकिड़ो ई रोड आहे, ॿिया जेको सिंगल आहिनि ऐं कचा रस्ता आहिनि। जेको हे रोड आहे, रोड हे कचे खां ई परे आहे, असांखे काई रस्तो ॿियो को नज़र अचे ई नथो। सुबुह जो अचूं था असां रोज़गार लाइ बि सीड़िया बीठा आहियूं, गप में नथा अची सघूं, नथा वञी सघूं, न को ग्राहक अचे थो। असां रोज़गार वारा माण्हू काॾे वञूं, काॾूं सुख जा साह खणूं? MPA साहब खे असां गुज़ारिश कयूं था असांजे रोड खे बहाल कयूं, इहे महिरबानी तौरु। जेकॾहिं कुझु नथो करे त असां छा कंदासीं? असां ग़रीब जो अपील आहे इहो आवाज़ु उथाइणु, ॿियो असां छा था करे सघूं? असांजे हथ में कुझु आहे ई न, सिर्फ़ु पंहिंजे शहरनि खे, पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे जेको आहे ओड़े पाड़े खे सिंगारनि था। जेको ॻढ़ी असन जेको पंहिंजो ई हवाले अथसि उनखे सिंगारे थो पियो। दौड़ छा कयो आहे? दौड़ बि उन जो ई रोड आहे जेको आहे MPA साहब जो नज़दीक आहे, ॻढ़ी असन खे लॻे थो ऐं बाहू खोसे खे लॻे थो। हिते न रोड आहे, न रस्तो आहे, सफ़ा ग़रीब आवाम
काॾे वई मज़लूम काॾे वई आहिनि? हे सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग वारनि इलाइक़नि में ही पुठिते पयल इलाइक़नि में जेको ही नंढा वॾा शहर आहिनि जेके अहम कारोबारी मर्कज़ आहिनि उन में बाहू खोसो थियो, करीम बख़्श थियो, ऐं या तव्हांजे जेको साम्हूं आहे हिन टाइम दौड़ शरीफ़ आहे, हिन शहर जी तव्हां हालत ॾिसो था। तव्हां पस मंदर में ॾिसी सघो था त हिते कुझु कलाकनि जे बरसाति खां पोइ जेको आहे त पाणी गप गिच ऐं केतिरो मुसाफ़िरनि खे ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे तकलीफ़ थिए पई। ही दौड़ शरीफ़ हिकु अहम कारोबारी मर्कज़ आहे जेके करोड़े रुपया टैक्स जे मद में सालियानो गवर्नमेंट खे ही जेको शहर अदा करे थो। हितां जा शहरी जेके अदा कनि था, हितां शहरनि खे हितां जे जेको हिन शहर खे तरक़ियाती जेको आहे बजट में वफ़ाक़ी तौर ते सूबाई हुकूमतनि हमेशह नज़रअंदाज़ कयो आहे। गुज़िरियल 30 सालनि खां हीअ रोड आहे जेको हिन जो मेन लंघ आहे बलोचिस्तान तरफ़ जेको ही सुई ऐं डेरा बुगटीडा में वञे थो, त हिन टुकरे ऐं 2-3 किलोमीटर हिन रोड खे बि नाहे ठाराए सघी गवर्नमेंट। त उहा हुकूमत इहे हुकूमतूं जेके आहिनि त आम माण्हू जे ॿियनि जेको आहे त भलाई जे कमनि जे लाइ पोइ जेको आहे त कहिड़ा तीर हणंदियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके रोड ऐं रस्ता आहिनि ऐं नंढा जेके उसरंदड़ शहर आहिनि, कारोबारी मर्कज़ आहिनि उत्तर सिंध जे हिननि इलाइक़नि में, उन्हनि ते हुकूमत सुठे नमूने जेको आहे त उन्हनि ते बजट ख़र्च करे उन्हनि जी तरक़ी जो ख़्यालु रखे त जीअं हितां जे अवाम जी जेका आहे क़िस्मत बदिलजी सघे। सर ही दौड़ शहर जो हालत ॾिसो था, बरसाति थियो आहे, को रोड रस्ते जो हालत हीअ लॻो पियो आहे। यकीन कयो ॿाराड़ी जा बि रोड अहिड़े नोईअ जा न हूंदा आहिनि। जेको दौड़ शहर आहे, हज़ारे लखे माण्हुनि जे हिते क्रासिंग हूंदो आहे, ट्रैक्टर गाॾियूं सही बलोचिस्तान खे मिलाईंदड़ शहर आहे, मेन रोड आहे, लखे हिते क्रासिंग आहे। हालत लॻो पियो आहे जेको बरसाति थिए थो कोई नोटिस वठण वारो कोई न आहे। हालांकि हिन रोड खां सभु वाक़िफ़ बि आहिनि, उनजे बावजूद बि कंहिंखे तवजा ई न आहे हिन रोड ॾे। जेको बरसाति थिए थो हिते हालत लॻी पई आहे, माण्हू क्रासिंग जे लाइ परेशान हूंदा आहिनि। को ॿार बीमार आहे, को बचो बीमार आहे, उते गुज़रण जे लाइ रस्तो न आहे। बराए महिरबानी इन शइ ते नोटिस वरिती वञे। कुझु न कुझु ॿाहिरि रोड ठहियो आहे, लेकिन शहर में को कमु करण जे लाइ तयार ई न आहे। डॉक्टर सोराब ख़ान जो ॻोठु 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे, उते माशाल्लाह जेको आहे सो ॻोठु रोड रस्ता लॻा पिया आहिनि, लेकिन हीअ दौड़ शहर आहे, हीअ हालत लॻो पियो आहे। जेको बरसाति थिए थो कोई जेको आहे हिन ॾे तवजा ई कोन्हे। हिते ॻोठ जा वॾेरा बि आहिनि, उहे बि इन शइ खे तवजा नथा ॾियनि। माण्हू हिते वॾा मुतासिर थियनि था जॾहिं बरसाति थिए थो। वॾो कारोबारी शहर आहे, सरहद ऐं बलोचिस्तान खे मिलाईंदड़ शहर आहे। हिते लखे क्रासिंग आहे डेली। कोई जेको आहे सो हिन शइ खे नोटिस वठण वारो कोन्हे। इजाज़ ख़ान जखराणी जो हेॾो ज़मीनदारी आहे, ईंदा वेंदा आहिनि जखराणी बिरादर, लेकिन हिते कोई तवजा न आहे हिन शहर खे ठाहिण जे लाइ, को जेको आहे सो रोड खे ठाहिण जे लाइ। बराए महिरबानी हिन रोड खे ठाहियो वञे। दौड़ शरीफ़ जे शाहरियुनि जेकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु तरफ़ ॻड़ियसन शहर ऐं टाउन सोराबाबाद जा रस्ता कुशादा ऐं टफटाइल लॻल जिदत जो ॾेख ॾेई रहिया आहिनि, त ॿिए पासे हिन पाड़ेसरी शहर सां ॿाअखियाई वारो रवैयो रवा रखियो वियो आहे। ठुल JPS 2 जे तक में शामिल हिन शहर जो 30 सालनि खां पंहिंजे पाड़ेसरी इक़्तिदार धणियनि खां इहो सुवाल आहे त छा हितां जे अवाम उन्हनि खे कॾहिं वोट कोन ॾिना, या मुसलसल 3 ॾहाकनि खां सिंध में इक़्तिदार में रहंदड़ अवामी मफ़ादनि जी दावेदार पार्टी ते हितां जे शहरनि जो हक़ कोन आहे, जो हिन शहर खे हिकु फरलांग रोड, सेवरेज जूं नालियूं, स्ट्रीट लाइट लॻाए ॾिनियूं वञनि। हितां जे शहरनि इक़्तिदार धणियनि ऐं लाॻापियल अख़्तियारनि खां घुर कई आहे त दौड़ शरीफ़ शहर मां गुज़रंदड़ रोड जे तामीर कराए शहर वासियुनि, रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि, इलाइक़े वासियुनि जी बेचैनी खे ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, ॻड़ियसन।